अमा जेकॾहिं मोलू इनकार कयो न त पोइ वाइदो कर ॿीहर मूं ते शादी करण जो ज़ोर न रखंदी मोलूअ खे राज़ी कराए वठंदासीं, अॼु न सुभाणे न महीने खां पोइ बि राज़ी कराए वठंदासीं। जेकॾहिं उन विच में ककर ऐं सोट गुलपर जो तलाक थी वियो त पोइ अमा मुंहिंजे मथां ज़ोर न रखजांइ। भाऊ काइमा पहिरियां नफ़रतूं ख़तमु थियणु घुरिजनि, मिटी पोइ कबी। जेकॾहिं न तव्हां पंहिंजी कावड़ थोरी घटि कंदव त इहे नफ़रतूं ख़तमु थी वेंदियूं। मुराद वारनि खे कुड़की में फसायो आहे, इन करे मूंखे घर खां ॿाहिरि निकिरणो पवंदो। मीर शाहनवाज़ खान तव्हां शींहं जे अॻियां पाण खे शिकार तौरु पेश कयो पिया। जेकॾहिं असां तव्हांखे बचाइण में नाकाम वञूं त पोइ अमा साणिया दुआ करे छॾिजो, अॼु मां रज़न वारनि तरफ़ वेंदुसि। मालिक साईं भलाई कंदो, ख़ुदा कंदो त मंसूर बाबा मथां समूरा केस ख़तम थी वेंदा।